अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी इन वीडियो में असां ॿुधाइण वारा आहियूं त दोस्तों जेका नई फिल्म अची रही हुई अब्बास गुल जी, उन फिल्म जो नालो बि आयो आहे। अॼोके ॾींहं ते उन जी अपडेट आई आहे। ऐं दोस्तों हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन फिल्म जो नालो छा आहे ऐं हीअ फिल्म कॾहिं रिलीज़ थींदी। त दोस्तों इहे सभु ॻाल्हियूं असां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। त दोस्तों देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां हे पंहिंजो अॼु जो वीडियो। त दोस्तों हिन फिल्म जो नालो रखियो वियो आहे, हिन फिल्म जो नालो आहे पत्थर जा इंसान। दोस्तों इहो हिन फिल्म जो नालो आहे। ऐं दोस्तों मां हिकिड़ी ॿी बि तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां त हिन ड्रामे में बिलावल खोखर बि आहे, जेको ॾाढनि जो ॾे ड्रामे में बि आहे, जंहिंजो ॾाढनि जो ॾे ड्रामे में नालो आहे मुराद। दोस्तों उहो बि हिन ड्रामे जी कास्ट में शामिल आहे। ऐं दोस्तों इन्हनि ॿिन्हिनि जी जोड़ी ॾाढी सुठी लॻंदी। हिकु तरफ़ अब्बास गुल हूंदो, हिकु तरफ़ बिलावल खोखर हूंदो उर्फ़ मुराद। ऐं दोस्तों हिन ड्रामे खे डायरेक्ट करे रहियो आहे, हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे मोहम्मद मुमताज़ ख़ासकेली। हिन ड्रामे खे डायरेक्ट करे रहियो आहे। ऐं दोस्तों ही सिंधी टेली फिल्म ईद जे मौक़े ते हिन खे रिलीज़ कयो वेंदो। ईद उल फितर ते हिन फिल्म खे रिलीज़ कयो वेंदो, यानी त 14 मई ते हिन फिल्म खे रिलीज़ कयो वेंदो। ऐं दोस्तों हिन फिल्म जा डायलॉग, हिन फिल्म जा एक्शन सीन, हिन फिल्म जी जान हूंदा। ऐं जेकॾहिं इहे हिन फिल्म में न हुजनि त फिल्म कहिड़े कम जी। ऐं दोस्तों तव्हांखे एक्शन सीन ॿुधण में ईंदा, ॾिसण में ईंदा, तव्हांखे रोमेंटिक सीन बि ॾिसण में ईंदा। ऐं दोस्तों तव्हांखे डायलॉग VIP तमामु बहितरीनु डायलॉग तव्हांखे ॿुधण में ईंदा। ऐं दोस्तों मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन में अब्बास गुल ऐं बिलावल खोखर बि हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थींदा। त दोस्तों तव्हांखे केतिरो इंतज़ारु आहे बिलावल खोखर ऐं अब्बास गुल जे आम्हूं साम्हूं थियण वारो हे सीन ॾिसण जे लाइ। कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।